अमेरिका वञण जी ख़्वाहिश रखण वारनि लाइ असां वटि अॼु हिकिड़ी ख़ुशख़बरी आहे। मतिलबु त हाणे अमेरिका वञणु इंतिहाई आसान थी वियो आहे। हाणे कंहिं झंझट जी ज़रूरत ई न आहे। अमेरिका वञण जी ख़्वाहिश पूरी करण जे लाइ कंहिं जाखोड़ या कंहिं धोखेबाज़ जे वर चढ़ण जी त हाणे नीड ई न आहे। अमेरिका वञण जो ख़्वाबु पूरो थी सघे थो। लॻे थो अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप खे दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि जे शहरनि जे जज़्बात जो वॾो अहसासु आहे। दुनिया जे सभ खां ताक़तवर मुल्क ऐं सभ खां वॾी मईशत जे सदर हिकु ऐलान कयो आहे, जंहिं बारे में असां अव्हांखे तफ़सील सां ॿुधाईंदासीं। पर असांजे चैनल RFI डिजिटल जी सिंधी सर्विस खे सब्सक्राइब कयो ऐं बेल आइकन खे प्रेस कयो त जीअं अव्हांखे असां जूं इंफॉर्मेशन वक़्त सिर मिलंदियूं रहनि। अमरीकी मईशत सख़्तु दबाव जो शिकार आहे। अमेरिका जो वापारी खसारो $1 ट्रिलियन खां बि मथे थी वियो आहे, जेको अमरीकी सदर जे लाइ ज़हनी दबाव जो सबबु बणिजी रहियो आहे। अमरीकी शहरियुनि खे बि महांगाई जो शिकार थियणो पइजी रहियो आहे। अमरीका में दरामदाद में इज़ाफ़ो अमरीकी मईशत खे मज़बूत करे रहियो आहे, पर मक़ामी पैदावार घटिजण सां ॿियनि मुल्कनि जे शयुनि जे लाइ अमरीका हिकु सुठी मार्केट आहे। उनखां अलावा दुनिया जी मुख़्तलिफ़ इलाइक़नि में थींदड़ जंगियूं बि अमरीकी मईशत ते भार आहिनि, छाकाणि त अमरीका उन्हनि जंगियुनि में पंहिंजे पसंदीदा मुल्कनि जी माली मदद करे रहियो आहे। उनखां अलावा दुनिया जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में थींदड़ जंगियूं बि अमरीकी मईशत ते भार आहिनि, छाकाणि त अमरीका उन्हनि जंगियुनि में पंहिंजे पसंदीदा मुल्कनि जी माली मदद करे रहियो आहे। जीअं रूस ऐं यूक्रेन जी जंग में अमरीका यूक्रेन खे फ़ौजी ऐं माली इमदाद ॾिनी त जीअं रूस खे नुक़सानु पहुचाए सघे, पर नतीजो उहो न निकितो जंहिंजी अमरीका खे उमेदु हुई। ट्रंप इंतिज़ामिया सॼो जो सॼो ॾोह अॻूणे सदर जो बाइडन ते मड़े छॾियो त अमरीका खे कंहिंजी जंग में शामिलु थियण जी ज़रूरत ई कहिड़ी हुई। ताज़ो ई हाणे गुज़िरियल हफ़्ते ट्रंप यूक्रेन जे सदर खां $250 अरब वापसि करण जो मुतालबो कयो आहे, छाकाणि त हीउ सरमायो जंग में अमरीका तरफ़ां लॻायो वियो हो, जेको ही बेमक़सद जंग जे करे सड़ी ख़ाक थी वियो ऐं अमरीका खे इहो सरमायो हाणे वापसि घुरिजे। पर विच ओभर में जंग में थींदड़ ख़र्च अमरीका खे घणो लॻे ई नथो ऐं न ई सदर ट्रंप उन खां वापसि करण जो मुतालबो कयो। त दोस्तो, सदर ट्रंप इहो ऐलान कयो आहे त कंहिं बि मुल्क जो शहरी जेको $50 लख खणी अमरीका ईंदो त उनखे गोल्डन कार्ड ॾिनो वेंदो ऐं अमरीकी सदर जे ऐलान ते अमल बि जल्द कयो वेंदो। हाणे हिकु ॿियो बि सुवालु ज़हन में उभिरे थो त अमरीकी सदर जी इहा स्कीम EB-5 इन्वेस्टर वीज़ा जी जाइ वठी सघंदी, जंहिंजे तहत $5 मिलियन जी सीड़पकारीअ सां अदाकार अमरीकी रिहाइश ऐं बाद में शहरियत हासिल करे सघिया। ख़ैर, ॻाल्हि कुझु बि हुजे, पर अमरीकी सदर जो इहो ऐलान ज़ाहिर करे रहियो आहे त अमरीकी मईशत सख़्तु बहिरान में आहे। उन जे ख़ात्मे जे लाइ IMF, वर्ल्ड बैंक या ॿियनि आलमी मालियाती इदारनि खां मदद न पई घुरी वञे, पर अमरीका दुनिया जे सभिनी सीड़पकारनि जे साम्हूं हथ वधाए रहियो आहे। हाणे दुनिया जे अॻियां पंहिंजो भरम क़ाइमु रखण जे लाइ सदर ट्रंप इहो गोल्डन ग्रीन कार्ड ऐं $50 मिलियन वारो जेको हरबो आहे उहो इस्तेमालु कयो आहे। हाणे ॾिसूं था त दुनिया ते इन जा कहिड़ा असर पवनि था। तव्हांजे कमेंट्स जो इंतज़ारु आहे।